जेके उम्रे वारा एजेंट हूंदा आहिनि, उम्रे ते मोकिलींदा आहिनि, उहे कंहिं हिकिड़े शख़्स खे इहा पेशकश कंदा आहिनि त तूं 10 माण्हू उम्रे जे लाइ तयार करे वठी आ, तुंहिंजी टिकट फ्री। इहो बि थींदो आहे, 10 माण्हू तूं उम्रे जे लाइ या हज जे लाइ तयार करे आ, उन 10 खां असां किरायो वठंदासीं, तुंहिंजी टिकट फ्री। तुंहिंजी टिकट छो फ्री? माइट आहे, सको आहे, रिश्तेदार आहे न। जेका तूं 10 माण्हू तयार करे ईंदे उन्हनि खां तुंहिंजी टिकट वसूल कई वेंदी। पोइ भलजा उन्हनि जी रज़ामंदी हुजे या न हुजे, उन्हनि खे ख़बर हुजे या न हुजे, इहा बि नाजाइज़ सूरत। खामखा ज़बरदस्ती 10 माण्हुनि जे मथां कंहिं शख़्स जो किरायो लाज़िम करणु, ऐं छा जे लाइ? त उमरो करणो आहे, इबादत जे लाइ। इहा ग़लति तरीक़ो आहे। हा, जेकॾहिं 10 माण्हू मस्जिद जा जमाती आहिनि या इलाइक़े जा माण्हू आहिनि, उहे पंहिंजी रज़ामंदी सां कंहिं आलिम ॾे वञनि था, साईं असां सां गॾु हलो, असांजी रहनुमाई कजो उम्रे जे दौरान या हज जे दौरान, तव्हांजो किरायो, तव्हांजो ख़र्च असां समूरा पंहिंजी रज़ामंदी सां भरींदासीं, पोइ जाइज़ आहे। बाक़ी एजेंट जी सूरत में हिकिड़ो धोखो ॾेई करे या ज़बरदस्ती उनजो किरायो सॼी जमात जे मथां लाज़िम करणु, इहो सही न आहे। अल्लाह साईं सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावा।